शेयर कंदासीं पने आखिल मां, जिते चोरनि सां झेड़ जे नतीजे में नौजवान हयाती विञाए वेठो आहे। सिटी थाणे जे हद ॻोठ घरियो अंडड़ में चोरी दौरान घर धणी ऐं जवाबदारनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में नौजवान अब्दुल कयूम सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सखर इस्पताल आंदो वियो। नौजवान खे ॻणती जोॻे हालत में गंबट इस्पताल रेफर कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न संदे हुन दम ॾिनो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। पौती अब्दुल कयूम जे मड़ जो पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले कयो वेंदो। बिल्कुलु नासिन, अफ़सोसनाक ख़बर वाक़ई ॾियूं पिया पने आकिल वेझो चोरनि सां झेड़े जे नतीजे में नौजवान हयाती विञाए वेठो आहे। सिटी थाणे जे हद ॻोठ घरियो एंढड़ में चोरी दौरान घर धणी जवाबदारनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में नौजवान अब्दुल कयूम सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सखर इस्पताल आंदियो वियो। नौजवान खे ॻणतीअ जोगी हालत में गंबट इस्पताल रेफर कयो वियो आहे, जिते ज़ख़्म जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। फ़ौती अब्दुल कयूम जो मढ़ जो पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं। पने आकिल वेझो चोरनि सां झेड़े जे नतीजे में नौजवान हयाती विञाए वेठो आहे। चोरी दौरान घर धणी ऐं जवाबदारनि में झेड़ो थी पियो। नतीजे में नौजवान अब्दुल कयूम सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर ते सखर इस्पताल आंदो वियो। नौजवान खे ॻणती जोगी हालत में गंबट इस्पताल रेफर कयो वियो, जिते हुन ज़ख़्म जी सट न संदे दम धणी हवाले कयो। इन बाबति अपडेट्स मालूम कयूं था। गुलाम शबीर असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। गुलाम शबीर, वाक़े बाबति अपडेट कजो। जी पनाकल सिटी थाणे जी हद ॻोठ घुरियो इंडड़ में जो पाण वणंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। गुज़िरियल ॾींहं चोरी जे मामले तां झेड़ो थी पियो, जंहिंखे घर धणी अब्दुल कयूम ग़लत जेका सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में गंबट इस्पताल रेफर कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे जेका नौजवान फ़ौत थी वियो आहे। फ़ौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार अली रज़ा पुट असगर ऐं नजफ़ पुट असगर जेका अंदर संदन जे घर में चोरी जे इरादे सां घिरी आया हुआ, घर बासी सुजाग थियण ते जेका जवाबदारनि घर धणी अब्दुल कयूम में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जेका लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि घर धणी अब्दुल कयूम सख़्त ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी खे जेको आहे पनवा तालका इस्पताल आंदो वियो, जिते ॻणती जोगी हालत में ज़ख़्मी खे जेका गंबट इस्पताल रेफर कयो वियो, जिते हू अॼु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। ॿिए पासे पुलिस ते राब्तो करण ते ॿुधायो आहे त वाक़े जी NC दाख़िल आहे ऐं फ़ौती अब्दुल कयूम जो जेका मड़ जो पोस्टमार्टम थियण बाद जेका कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी गुलाम शबीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि लाइ।